बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असीं जेको आहे रूल नंबर 7 पढ़ंदा पिया जेको इरेगुलर वे आहे उन में कंहिं भी क़िस्म जो जेको आहे को रूल या जंहिं क़िस्म जो खणी त क़ाइदो न आहे उहो हिकु जंहिंखे चइजे खणी त बेक़ाइदे तरीक़े सां थिए थो। अचो त असां जेको आहे पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। सो ही 6 लिखियो आहे 7 द इरेगुलर कंपैरिजन रूल। चवण जो मक़सदु आहे त अहिड़ो रूल जंहिंमें को क़ाइदो जेको आहे इस्तेमालु नथो थिए, बेक़ाइदे जेको आहे हिकिड़ा पॉज़िटिव जेका एडजेक्टिव आहिनि उहे पॉज़िटिव मां जेको आहे कंपैरेटिव में वञण जे लाइ जेको उन्हनि जो को क़ाइदो कोन्हे ऐं सुपरलेटिव में बि उनखे तब्दील करण जे लाइ को क़ाइदो कान कोन्हे। हिकिड़े बेक़ाइदे तरीक़े सां जेको आहे उहे पॉज़िटिव मां कंपैरेटिव ऐं जेको आहे पॉज़िटिव मां सुपरलेटिव में तब्दील थींदा आहिनि। असांखे उन्हनि जेको आहे इन में को रूल न आहे, इन जे करे असांखे जेको आहे इन्हनि खे यादि करे जेको आहे असां जेको आहे इन्हनि जो सही इस्तेमालु करे सघूं था। इन खां अलावा इन्हनि जो को रूल वग़ैरह न आहे जंहिंखे जेको आहे असां पढ़ी खणी उन ते जेको आहे इन्हनि खे पॉज़िटिव मां कंपैरेटिव ऐं जेको आहे पॉज़िटिव मां सुपरलेटिव में तब्दील कयूं। त हाणे जेको आहे असां इन रूल खे जेको आहे रटणो पवंदो। त ज़ाहिर आहे जेकॾहिं असां इन जो सही इस्तेमालु करणु चाहियूं था त इन जो को रूल आहे कोन, इन जे करे इहो बेक़ाइदे आहे। त बेक़ाइदे जेको आहे इन खे असां समूरे जेको आहे फॉर्मेट खे जेको आहे ज़बानी यादि कंदासीं, तॾहिं जेको आहे असां काई जॻह ते जेको आहे इन्हनि जो सही इस्तेमालु करे सघंदासीं। जीअं हाणे ॾिसो असांजो पहिरें चवण आहे बेड। त हाणे बेड मां जेको आहे असांजो वर्स कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव जेको आहे उहो वर्स ठहियो। अहिड़े तरीक़े सां आहे गुड। त गुड मां असांजो जेको कंपैरेटिव ठहंदो बेटर ऐं सुपरलेटिव ठहंदो बेस्ट। अहिड़े तरीक़े सां वोइल आहे त उनजो बि बेटर ऐं बेस्ट जेको आहे उनजो सुपरलेटिव डिग्री ठहंदी। अहिड़े तरीक़े सां आहे असांजो मच ऐं मेन जेकॾहिं लिखियलु हुजे ऐं असां उनजो जेको आहे कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री में उनखे तब्दील करणु चाहियूं था या उनखे ठाहिणु चाहियूं था त पोइ असां मोर जेको आहे कंपैरेटिव ऐं मोस्ट जेकी आहे उनजी असां सुपरलेटिव ठाहींदासीं। अहिड़े तरीक़े सां आहे लेट। लेट मां जेको आहे लेटर बि ठहंदो आहे डबल टी आर वारो बि ऐं सिंगल जेको आहे टी वारो बि जेको आहे लेटर जेको आहे ठहे थो पियो ऐं उनजी जेके सुपरलेटिव में असां उनखे तब्दील करणु चाहियूं था त पोइ लेटर बि इस्तेमालु थींदो आहे ऐं लेटेस्ट बि इस्तेमालु थींदो आहे। उन खां बाद में आहे ओल्ड। ओल्ड जेको आहे ओल्ड मां असांजो ओल्डर बि ठहंदो आहे ऐं एल्डर बि ठहंदो आहे। जेकॾहिं हिते हुजे एल्डर त पोइ असां सॉरी जेकॾहिं ओल्ड आहे त उनजो जेको आहे ओल्डर बि ठहंदो आहे ऐं उन सां गॾु एल्डर बि ठहंदो आहे ऐं उनजो सुपरलेटिव जेको आहे ओल्डेस्ट ऐं एल्डेस्ट ठहंदो आहे। उन खां बाद में आहे असांजो इन मां जेको आहे इनर ऐं जेको आहे सुपरलेटिव जेको आहे उनजो इनर मोस्ट ऐं इन मोस्ट ठहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां आहे लिटिल। लिटिल मां जेको आहे असांजो कंपैरेटिव जेको आहे लेस्ट ठहियो ऐं सुपरलेटिव जेको आहे असांजो लीस्ट ठहियो। त दोस्तों ॾिसो था त असांजो जेको बि असां अॼु जेको लेक्चर पढ़ियो आहे इहो जेको आहे हिकिड़ो बेक़ाइदे तरीक़ो आहे। त जॾहिं बि असां इन जो सही इस्तेमालु करणु चाहियूं था त असांखे इन जेको आहे लफ़्ज़नि खे इन जेको आहे डिग्रीज़ खे बिल्कुलु जेको आहे असांखे रटो यादि करणो पवंदो, तॾहिं वञी जेको आहे असां इन्हनि खे सही नमूने सां इस्तेमालु करे सघंदासीं। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके तव्हांखे असांजो अॼु लेक्चर पसंदि आयो आहे त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।